नाज़रीन, करमपुर वेझो गढ़ी तेंगवा में हथियारबंद पुलिस एहलकार के अगवा करे वरितो। पुलिस एहलकार ज़ुबैर शाह गढ़ी तेंगवा चौकी का मोटरसाइकिल ले बे चौकी ॾांहुं वञी रहियो हो त हथियारबंदनि खेसि अगवा करे वरितो आहे। SSP शिकारपुर पारां दरिया जे बंद ते चौकियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। गढ़ी तेंगो वारी चौकी तां मानी तयारु कराए ॿियनि चौकियुनि ताईं मानी पहुचाइण वेंदो हो। ज़ुबैर ॿिए चौकी ॾांहुं मानी खणी वञी रहियो हो त खेसि अगवा कयो वियो आहे। SHO नापरकोट थाणे जो चवणु आहे त ज़ुबैर शाह पुलिस में बोर्ड जी भर्ती थियल आहे। मामले जी जांच कयूं पिया। ॾोहारियुनि खे बख़्श न कयो वेंदो। ॿिए पासे कोटड़ीअ साइड पुलिस पारां मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त बोलाड़ी लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल जवाबदारनि सां मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾे वठ में जवाबदार अलाह बचायो उर्फ बच्चू चौहान मारिजी वियो। मारिजी वियल जवाबदार वटां हिकु पिस्टल बि हथ कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल बच्चू चौहान 3.5 महीना अॻु शहीद थियल हेड कांस्टेबल गुलाम कादिर खोसो जे क़त्ल में भी मुलविस हो। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।